सेक्रेटरी रामू जी सेठ सावण खान हे बाबा कम तू किए पियो हलाईं यो वणन बणन जो या असांजे बंगले जो ख्याल रखें तो या न ठलो इते लूसण जो नक खणियो तू बीठो आहीं न न पंहिंजे बंगले जो ख्याल ॿियार रखंदो आहियां पंहिंजे वणनि जी गुड बुड कराए अच्छा केॾा पंहिंजा वण थी विया आहिनि केॾी सावक उहो त मूंखे ॾिसण में अचे पियो वण त ईअं पिया चिमकनि वण ईअं पिया चिमकनि जीअं इंडिया में फिल्म में करिश्मा कपूर चिमकंदी आहे न सॼी ख़बर मुल्क जी पइजी वेंदी जेको तूं जेको आहीं न इहो मूंखे थोरो तो में हाणे माना डाउट माना शक थी पियो आहे ॿुधे न त कमु तूं सही नथो हलाईं सही हलाईंदो तूं सही कोन हलायो कॾहिं तूं ट्रैक्टर सही हलायो आहे हैं कॾहिं तूं मोटरसाइकिल सही हलायो आहे पोइ मोटरसाइकिल मूंखां हलंदी कोन तोखां बाक़ी छा थो हले कार हलंदी आहे ॿिया अॻियां हलाईंदा आहिनि तूं वरी रिवर्स में हलाईंदो ईअं हा न अॻिते हलाईंदो ईअं हथ वरी छा में विझंदो ईअं स्ट्रिंग में कोन विझंदो ईअं मूंखे लॻे थो त हथ तुंहिंजा सभु रुॻो उते ब्रेक में पिया आहिनि बसि तुंहिंजो ब्रेक ई फेल आहे इहो भला ईसो केॾां वियो ईसो पंहिंजे वणनि जी गुड ईसे खे सॾु करे ॾा हल हल वठी चएसि वालेकुम सलाम ईसा ख़ुशि आहीं बाबा ॾे ख़बर कमु कीअं पियो हले अल्लाह शुक्र कम सही बोले अच्छा घर बगार बोलियो वाण हसी आने पगार बाबा पगार त पोइ हींअर अञा त चेक कैश ई कोन था थियनि पगार त तोखे मूं 3 महीना अॻु में पगार ॾिनो न अड़ी सेक्रेटरी चए थो मूंखे पगार कोन मिले 3 महीननि जो पगार त ॾिनो बाक़ी तुंहिंजा घणा महीना रहनि था हिकिड़ो महीनो बाबा हिकिड़ो महीनो त अञा ही पूरो ई कोन थियो आहे न तूं ईसा तूं छा थो करीं तूं घर पर पगार थो वठे एतिरो त तूं कम ई नथो करीं एतिरा त वणनि खे वण तूं चिप त कर विच में लूदड़े जहिड़ा चिप त कर ॻाल्हाइण त माण्हू खे ॾींदो वञे जहिड़ो करे ईअं पके ईअं भॻो घोड़ो भॻो वञे ॻाल्हाए ॻाल्हाए वॾा ॻाल्हाइनि त टे जो कमु कोन्हे न विच में टिप ॾियण जो टीटियार टां पई करीं थोरो सब्र कंदो वञे हा ॿुधा रुपयो तोखे त हूअं ई कोन थो मिले न बाबा तोखे त 8,000 तुंहिंजो पगार आहे न त 3 महीननि जो पगार तोखे ॾिनोसीं 3 महीननि जो तो वरितो 16,000 बाक़ी तुंहिंजा घणा पता घणा मिलिया हिनखे रामू तोखे कैश मिलिया रामू चए पियो न अल्लाह कहिड़ो माण्हू मूं रखी छॾिया आहिनि हिकिड़ो त ही रामू सेक्रेटरी ॿियो ईसा कहिड़ा यार मुंहिंजे मथे में अची लॻायो रामूअ खे छा ॿुधा न तूं ॿुधा न हिसाब किताब में गड़बड़ लॻी पई आहे असां पैसा ॾेई छॾिया हू चए थो मूंखे मिलिया कोन्हनि पोइ विच में पैसा केॾा विया लूसण जहिड़ा पैसा विच में केॾा विया तो खाधा हिन खाधा केॾा पैसा विया ही त मूं चेक वांगे 2.5 लख जो चेक मूं ॾिनो हो उहे पैसा केॾा विया हिनखे तूं हथनि कोन ॾिनई कोन ॾिने त पोइ केॾा त विया तोखे तुंहिंजो पगार ॾियां त उहो बि चट तोखे ईसे जो पगार ॾियां त ईसे जो पगार चट हू मिस्किन सामान किथां वठंदो न सेठ सावण खान हिनखे मूं हथ में वठाए ॾिना तो वठाए बैंकार मूंखे कढी ॾिना न बाबा हे 16,000 मूं हिनखे चयो वठ तुंहिंजा पैसा हा 16,000 वठ हिन मां अची गिह थो वठां अटो थो वठां खंडु थो वठां सभु वठी वरी घर में हलियो वियो मूंखे सलाह कोन आई त चाहियो तोखे सलाह छा हाणे को ये होटल खोलियो वेठो तोखे सलाह हणंदो छा हैं 16,000 हुनखे ॻाल्हाइण ॾे हा मूड मूंखे जी पर्ची वठ हा पर्ची वञी पर्ची दुकान वारे फाड़े पैसा ॾिनी कोन मूंखे जी हाणे सेंटर मूं ऑर्डर माना तुंहिंजो घणनि महीननि जो रहियल आहे महीना हुआ न हा 4 महीननि जो पगार 1 8 8 2 8 16 16 16